नाज़रीन, रोहिड़ी वेझो लौंग भट्टी ऐं ॻोठ सोजो ख़ान सरवरी में मुब्तला बिरादरी जे माण्हुनि वास ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। ॾिसूं था वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। नाज़रीन, असां रोड जे लॻ लौंग भट्टी ॻोठ सोडो ख़ान सरवरी में मौजूद आहियूं। सोडो ख़ान सरवरी जा रवासी अब्दुल गफूर मेतलो पंहिंजे घरदड़ी औरतुनि सां गॾु मासूम ॿारनि सां गॾु सज्जाद सरवरी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे रहियो आहे। अचो त वधीक हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। थो धमकियूं ॾिए थो, हे करे थो, राति मोटर साईं चोरी साईं छोकिरे खे वरी साईं हर शइ करे हेठी आहे साईं हेठी में वक सकर ॾिए थो, असांखे झले थो। छो ॿ टपो था, छो पियो था? मां मेतलो आहियां, ॾाढो तंग करे रहियो आहे मूंखे। बासर जी सपोर्ट आहे। असांखे सजाद सिपाही जो ॾाढो मूंखे तंग करे थो। मां कुराड़ी बेवा औरत आहियां, मुंहिंजे बच्चनि खे तंग करे थो। राति जो निंडूं हराम, घर में चए थो घिटी ॾे। गैस हिनजे चाचे प्यार सां अम्मा अदी करे भेण करे भाॼाई करे मुंहिंजे घर वारे जो मां साथ आहे सको गैस हणंदे हाणे मुंहिंजे घर ते गैस ते घर ते कब्ज़ो थो करे त दीवारूं ॿीवारूं मुंहिंजूं केरे थो। मूंखे रस्तो नथो ॾे। हाणे चए थो मूंखे रस्ते घरों रस्तो ॾे या किस न हे जेको मुंहिंजो ॼाट वाई ने खां विढ़नि था, मूंसां विढ़नि था। मुंहिंजे 5 पुटनि जो नालो, मुंहिंजो नालो मसलो आहे। रोज़ मां ॾाढी बेवारत परेशान ते आहियां। क़ुरान एसपी ॾे खणी वई आहियां, उते इजाद कराई आहे, हर कुझु कराई आहे। परश क्लब ते वई आहियां, उते बि मां नंढड़ा बचा वठी वई आहियां। कलाम पाक खणी वई आहियां। इन खां वधीक छा कयां? मूंखे ॾाढो जाइ बि मुंहिंजी आहे, सनत आहे मूंखे बाग। सजाद पुलिस वारे खां असां तमामु घर वारनि खे ख़तरो आहे। हो रोज़ाने असांजे घरनि ते चढ़त करे रहियो आहे। सुभाणे असांखे कोई मारे वञे थो, कोई बि कुझु करे थो वञे। इन जो ज़िम्मेदार हे पाण आहे ऐं हिन जा मामा, हिन जा भाणे जा ॿिया टिया हिन खे फुल सपोर्ट करे रहिया आहिनि। ऐं असां कल्ह जेको आहे छाते एसपी ऑफिस बि वियासीं, उते बि लिखत ॾिनी त मां कुझु बि न कंदुमि। उन जे बावजूद बि हिते अची करे असां सां झगड़ो कयईं। असांजे नंढड़े मासूम खे गाॾी हईं अथसि, उन खां बावजूद धमकियूं ॾेई रहियो आहे। कैमरामैन सबकतुल्ला बलोच सां गॾु सैफुल्ला बलोच, मेरा टीवी न्यूज़।